वफ़्तलनि जे दीवारनि ते पढ़ी थो त पढ़ ॿी शहीदनि जे रत जी कहाणी ना। हिकु बिलावल हो जो घाणे में कटिजी वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी ना। अॼु असां सूबेदार टाउन ऑफिस जे साम्हूं शागिर्द इत्तेहाद तरफ़ां सूबेदार जे अंदरि लाइब्रेरी जे क़याम जे लाइ ही बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे। हक़ीक़त इहा आहे त जेके दुनिया जा सुधरियल मुल्क ऐं सुधरियल क़ौमूं हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजे नौजवान नस्ल खे जेको उन्हनि जो मुस्तक़बिल हूंदो आहे, कंहिं बि क़ौम जी तरक़ीअ ऐं ख़ुशहाली जो जेको ज़ामिन हूंदो आहे उहो नौजवान हूंदो आहे। पर हिते आउं शागिर्द जे इत्तेहाद जे दोस्तनि खे जस ॾियां थो जिते एहतिजाजी कैंप क़ाइमु सूबेदार जे शऊर जी हक़ीक़ी नुमाइंदगी कई आहे। पर ॿिए तरफ़ ही पीपल्स पार्टीअ जा हुक्मरान ऐं उन्हनि जा चूंडियल नुमाइंदा हितां जे बुनियादी जेका फंडामेंटल ह्यूमन राइट्स आहिनि, जेके इंसाननि जा बुनियादी हक़ आहिनि, उहे बि ॾियण में नाकाम विया आहिनि। पर ज़ुल्म जी हद त इहा आहे त हितां जी जेका बजेट हुई जेका लाइब्रेरी जी, उहा राणीपुर ट्रांसफ़र कई वई आहे। इहो बि हिकिड़ो सूबेदार सां नाइंसाफ़ी आहे। ऐं असां जॾहिं साईं GM साहिब जा हक़ीक़ी वारस आहियूं, क़ौमी कारकुन आहियूं, उन आलामा आया काज़ीअ खे पंहिंजो हक़ीक़ी रहबर, रूहानी रहनुमा ऐं लीडर तस्लीम कयो आहे। छो त साईं GM साहिब चयो त आलामा आया काज़ीअ मां सिखियुसि त मज़हब जी हक़ीक़ी माना छा आहे। इल्म खे वसी कराइणु ऐं इश्क जूं जेके मुंझल गंढियूं हुयूं, उहे मुंझल मसइला हुआ, उहे मां आलामा आया काज़ीअ मां सिखियुसि। ऐं मिर्ज़ा कलीज बेग जे उन इल्म, उन जे फ़िक्र मां या किताबनि पढ़ण जो मूंखे शौक़ु थियो। सो दोस्तो, ही किताब ई आहिनि जेके ग़ुलामीअ, ही जेके अंधेरा आहिनि जेका उन्हनि जो रोशन मुस्तक़बिल जो दर्शन कराईंदा आहिनि। असीं हिननि नौजवाननि खे जस ॾियूं था ऐं असीं क़ौमी कारकुन संदनि सां हर विख ते गॾु हूंदासीं जेसीं ताईं जेको आहे सूबेदार जे अवाम खे लाइब्रेरी मुहैया नथी कई वञे।